चुप्पी। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतारित ताहिरीन मौलाना व मौला सक़लैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सल्लल्लाहु व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन व अला अस्हाबिल अंसार वल मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व सलामुन अलैहि यौम वुलिदा व यौम यमूतु व यौम युबअसु हय्या सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ज़ौक़ सां शौक़ सां मुहब्बत सां सभी वॾी आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। सल्ली अला सय्यिदिना सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना मअवाना व मलजाना हबीबिना व नबिय्यिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अकरेजा बाज़मीर बाशऊर मुसलमानों, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा किरोड़े करम ऐं एहसान जे अल्लाह असांखे मदीने वारे साईं जे शान ॿुधण ॿुधाइण जे लाइ पंहिंजे घर में जमो थियण जी सआदत बख़्शी आहे। सभिनी खां वॾी नेमत इहा आहे त अल्लाह तव्हांखे मदीने वारे साईं जे ज़िक्र ॿुधण या ॿुधाइण जे लाइ मुंतखब फरमाए। माण्हू दुनिया जे मेलनि मलाखड़नि में वेंदा आहिनि, दुनिया जी कचहरियुनि में शरीक थींदा आहिनि, पर ख़ुशनसीब आहिनि उहे मुसलमान जिन खे अल्लाह चूंडे पंहिंजे नबी जे ज़िक्र ॿुधण जे लाइ जमो थियण जी तौफ़ीक़ बख़्शींदो आहे। नथा चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूबनि जी आमद, मदीने वारे साईं जो मीलाद, मुझे दिलबर नबी जी पैदाइश असां सभिनी जे लाइ नूर आहे। महबूबन करीमन जो मीलाद असां जे लाइ हिदायत आहे। मदीने वारे जी तशरीफ आवरी असां जे लाइ निजात आहे। मदीने वारे साईं जी आमद ऐं बोसत असां जे लाइ दुनिया आख़िरत जो सरमायो आहे। मदीने वारे साईं जो अचण ऐं नबी जो उम्मती हुअण इहो असां जे लाइ वॾे में वॾो एज़ाज़ आहे। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। समझो था, को एज़ाज़ मिले, ॾिसो न को माण्हू कारनामो सरअंजाम ॾींदो आहे त उनखे हुकूमत को न को एज़ाज़ ॾींदी आहे। हींअर असांजो सिपह सालार हुयो पाकिस्तान जो आसिम मुनीर साहब, सिपह सालार आहे। जॾहिं हिंदुस्तान सां जंग लॻी त वॾे में वॾो उहिदो जेको पाकिस्तान में आहे, छा नालो आहे उहिदे जो? फील्ड मार्शल। वॾे में वॾो उहिदो, जंग खटी अथई त हुकूमत उनखे फील्ड मार्शल जो लक़ब ॾिनो। एज़ाज़ आहे न, हिकिड़ो कारनामो सरअंजाम ॾिनो अथई, उनमें एज़ाज़ मिलंदो।
जॾहिं 24 अगस्त थींदी आहे त गवर्नर हाउस में सिंध में जेके के किरदार वारा हूंदा आहिनि, को शाइरी कंदो आहे, को अदाकारी कंदो आहे, को किताब लिखंदो आहे, उनखे निशाने सितारे इम्तियाज सां नवाज़ींदा आहिनि। समझो था, सदर साहब को न को उनखे एजाज़ ॾींदो आहे। असां को अहिड़ो अमल न कयो आहे, का ख़ुसूसी को इनकलाबी कम कयो हुजे, अहिड़ी का ख़ासियत असांजे अंदर कोन्हे का, पर सुभान अल्लाह मदीने वारे साईं जे उम्मती हुअण जो एजाज़ अल्लाह असांखे घर वेठे अता करे छॾियो आहे। वरी जो सुभान अल्लाह। हाणे मुल्क जो सदारती एजाज़ जेको आहे न, हाणे इनके एजाज़ में दुनिया में किथां बि असांजो सदर साहब भली रिटायर थी वञे त कोई 5 साल उहिदे जो कोई सदारती कुर्सी हूंदी आहे, पोइ लहंदो, पोइ सॼी हयाती वो दुनिया में किथां बि किताब ख़रीद करणु चाहे, वो किताब गवर्नमेंट उनखे ख़रीद करे ॾींदी। कुछ भी वठण चाहे उनके पैसा ॾींदा, मुराहात ॾींदा। मदीने वाले साईं जो जेको उम्मती हुअण जो एजाज़ आहे, वो इहो आहे, फ़ाइदो इहो आहे, बेनिफिट इहो आहे जो जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदो त मलाइका सॾे तव्हांखे जन्नत में दाख़िल कंदा। वरी सुभान अल्लाह। के पिया पिजरंदा, के पिया गुनाहन जे करे पंहिंजे पघर में पचंदा, के साईं मुंहिंजा रड़ंदा, के दावूं कंदा, के कूकंदा, के मदद जे लाइ सॾींदा, जेके नबी जो दर नथा वठनि, न उन्हनि जो को वली हूंदो, न को मुर्शिद हूंदो, हे मुर्शिदनि वारा ईंदा, मदीने वारे सां सलाह जी जन्नत में वेंदा। वरी जो सुभान अल्लाह। अब अगर समझो था ले कोन्दा समझो, वॾी खुशनसीबी आहे, इहो वॾो एजाज़ आहे जो अल्लाह असां तव्हांखे मदीने वारे जो उम्मती बणायो आहे। तू इहो थोरो गाए 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 थकजी पवी, न गाए सघंदे न लाहे सघंदे। समझो था। ओ मूसा कलीमुल्लाह अर्ज़ पे कयो, मौला मूंखे मोहम्मद करीम जो उम्मती बना। खसाइस कुबरा में रिवायत था, अल्लाह ताला फरमायो हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह के, या ईसा आमिन बि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ ईसा मां अल्लाह तोखे अमर तो ॾियां, पंहिंजे हवायुनि सूधो ईंदड़ नस्लनि सूधो सभिनी खे अमर ॾे, तूं ई तुंहिंजा उम्मती मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम ते ईमान आणण वारा बणिजी वञनि। उन्हें अमूर पे थे, असी केना खुश नसीब आयूं जो अल्लाह असांखे घर वेठे मदीने वारे जो उम्मती बनायो है। उन घर में पैदा कई जेके मुस्तफा ते कलमे पढ़ण वारा है। पर अन्या वडो एजाज़ इहो जो ठल्लो सखड़ो कलमे पढ़ण वारा न, बल्कि अल्लाह असांखे या रसूल अल्लाह चवण वारनि में पैदा कयो, पक्को सच्चो सुन्नी बनाए पैदा कयो। जोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अगर समझो था ले कोन्दा समझो, एॾा वॾा करम अल्लाह जा जे नबी जे सदके अल्लाह जिंदगी ॾिनी, हयाती ॾिनी, असांजे मथां करम कया। भला ॿुधायो अहिड़े नबी जे अचण ते ख़ुशी कजे कि न कजे? अहिड़े नबी जे अचण ते ख़ुशि थिजे कि न थिजे? जेके ख़ुशि थिया आहियो से हथ मथे खणो वाले मुंहिंजे मुर्शिद दिल पर साईं माफ़ी करे चओ सुभान अल्लाह। त शेर पढ़ा, बदियूं बिजलियूं ॿारियो, सहन खे सिंगारियो, बदियूं बिजलियूं ॿारियो, सहन खे सिंगारियो, अङण खे उजारियो, नबी साईं अची वियो, गमन जा मारिया, दुखन जा आज़ारिया, गमन जा मारिया, दुखन जा आज़ारिया, सजण खे संभारियो, नबी साईं अची वियो, गजी चवरायो नबी साईं
पासे में जेके वेठा से पढ़ंदा बाकी हे पुठियां वेठा आयो ता कसम खणी आयो चुप रहण जे बात में ज़बानू अथव त ॻाल्हायो जे ज़ालम वटि छॾे आया त तव्हां ते मया गजी घबरायो नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो नबी साईं वॾा वण थी आहिनि पिरी पाक आयो हबीबन अचण जूं ख़ुशियूं सभु वधायो अचण जो ख़ुशियूं सभु मल्हायो रहन शाद आबाद मीलाद वारा रहन शाद आबाद मीलाद वारा तनी आ संभालियो नबी साईं अची रस्तो दी सदा त वने नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो चो नबी साईं हाय वॾे शान वारो आ इसमें मोहम्मद नमट मिसल जे सो जिसमें मोहम्मद वॾे शान वारो आ इसमें मोहम्मद नमट मिसल जो सो जिसमें मोहम्मद पिरीअ जी पेशानी आ नूरी निशानी पेशानी आनूरी निशानी नसीहा उठारियो नबी साईं अची वियो चओ सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि खुश थियण साईं जे आमद थे खुशी मां नात चवण यो भलो अमल या बिदत नाहे यो नाजायज नाहे बल्कि यो सवाब जो अमल आहे सुभान अल्लाह अरे बंद कर मोबाइल बंद कर खीसे में मां तो तकरीर कया पे तुम्हारी गाना तो हलाई पियो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मदीने जो ताजदार मिलियो जंहिंजे सदके असांखे नमाज़ मिली जंहिंजे सदके असांखे रोज़ो मिलियो जंहिं नबी जे सदके असांखे क़ुरान मिलियो जंहिं महबूब जे सदके असांखे ईमान मिलियो जंहिं मदीने वारे साईं जे सदके मस्जिद मिली अल्लाह मिलियो रब जो हुकुम ऐं शरीयत मिलियो हर शइ मिली मदीने वारे साईं जे सदके ॿुधायो अहिड़ो नबी मिलियो उन जे अचण ते ख़ुशि थिजे कि न थिजे ॻाल्हायो जंहिं ॾींहं ते केरु ॼमंदो आहे उन ॾींहं खे माण्हू ख़ुशी जो बाइस सम्झंदा आहिनि तोखे पुट ॼमे सुभान अल्लाह पुट तुंहिंजो नालो छा आहे बचा फरहत हाणे हे फरहत पंहिंजे पीउ खे ॼाओ हूंदो जॾहिं
पिणस खुश थियो हूंदो नालो ही फरत अथस अबो मां खुश थिया हूंदसि अलाई फरत जाओ असां वटि खुशी मां मिठाई विराई हूंदसि विराई पिणे मिठाई ख़बर कोन्हे तोखे तोखे पुट ॼमे सिंगरो पुट ॼमे तो उन जे नाल खुशी तो मनाए असांखे तो रब जो महबूब मिलियो आहे आओ कि ना बा तोखे पुट ॼमे तरह तरह जा नाला करे ते हेड़ो सुनो आयो हेड़ो नमूनो मिलियो सुभान अल्लाह भली केड़ो मुझे पी जे ला खुशी आ सुभान अल्लाह 15-12 ॾींहं मुझे घर में पुट जाओ मां ॾाढो खुश थी वियो खुशी औलाद पुट में खुशी थी वई माण्हू उन में खुशी थींदो आहे माण्हू लंगर विराईंदो आहे माण्हू इतला कंदो आहे यारनि दोस्तनि खे मिटनि माइटनि खे ॿुधाईंदो आहे मुंहिंजे घर में पुट जाओ मूं सॼे रात खे ॿुधायो असांखे पुट मिलिया मदीने वारे जे सदके परी जो सुभान अल्लाह जे मौको मिले अल्लाह जो कसम 3 बच्चा हाथ में पुटड़ा जे मौको मिलियो त पंहिंजी जान सुधो नबी जे नाले ते कुर्बान करे छॾिया नबी जे सदके पुट मिलिया नबी जे सदके न्याणियूं मिलियूं नबी जे सदके इज्जत मिली नबी जे सदके अल्लाह हर शे ॾिनी अजब ॻाल्हि जो माण्हू चवनि था अहिड़े साईं जे अचण जी ख़ुशी न मल्हायो मुंहिंजो चाचा भुलियो आई कुल जो बंधो आई असांखे मदीने वारो साईं मिलियो त असां हर हाल में ख़ुशी मल्हाए ॾेखारींदासीं सुभान अल्लाह महबूब आयो त दिल पर साईं जो चवे मीलाद आ महबूब जो मीलाद महबूब जो मीलाद झले वारा चली मीलाद जिंदाबाद मीलाद हरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मीलाद है खुशी जो इज़हार साईं मिलियो खुशी कंदासीं असां मूं चयो पे न त पुट ॼमंदो माण्हू चवंदा आहिनि हेॾो सुहिणो आहे हेॾो बचो भलो आहे हेॾो सुठो आहे नबी जो आयो त रब ईअं चयो त क़द जाअकुम मिनल्लाहि नूर ओ मोमिनो ए ईमान वारो अल्लाह वटा तव्हांजे नूर आयो नूर आयो जी जल आमिना थी फरमाए महबूब जाओ त ईअं लॻो त ख़रज मिन्नी नूर मुंहं जा ॼण नूर निकितो हुजे माण्हू त हुयो कोन नूर हुयो हीअं जो नबी चमकियो त बसरे जे शहर में उठ पिया हलनि नाचुनि जे किचन में कहानियूं विधल हुयूं उन्हनि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रही हुयसि वरी जो सुभान अल्लाह महबूब आया अम्मा थी चवे शाम मुल्क जूं मारियूं अखियुनि सां ॾिसां पई एॾो नूर मदीने वारे साईं जे अचण ते फैलिजी वियो आहे वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु दिल पर साईं तो चवे त सब मोमिन खुशी मल्हायो ॻाल्हि वणे थी त चओ सुभान अल्लाह आउट वारा हवाए अर्थ तो हणे पियो ये न त कम मुझे पूरो करे शहीद ऐ सब मोमिन खुशी मल्हायो मां त चई वियो सिर्फ नबी जे नाले ते कुर्बान आहे
ना तो पढ़ंदे पढ़ंदे जो मौत अचे तो मुझे ला खुश रहे अल्लाह तव्हांखे खुश रखंदो चओ सुभान अल्लाह सब मोमिन खुशी मल्हायो सुनो अरबी असां वटि आयो असां लाइ ईद थी वई खुश कर सब मोमिन खुशी मल्हायो आयो अरबी असां वटि आयो असां लाइ ईद थी वई ईद थी वई किरा किसरा किरी किसरा जा प्या कुंबरा किरी किसरा जा प्या कुंबरा किरा कुफ्र शिरक जा मोहरा असां लाइ ईद थी वई जो असां लाइ ईद बुलंद आवाज़ चओ असां लाइ चमकी असां लाइ ईद थी वई असां लाइ ईद थी वई चओ चओ असां लाइ वाह दिल पर साईं जे तो कई मालिक आ मेहरबानी कई मालिक आ मेहरबानी मियो मीर मोहम्मद जानी असां लाइ ईद थी वई 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 सुभान अल्लाह ईद त नंढो लफ़्ज़ आहे अञा को वॾो लफ़्ज़ हुजे त असां उहो चवां त महबूब मिलियो असांखे उहा ख़ुशी मिली आहे माण्हू चवंदा तव्हां इहो ईद मीलादुन नबी लिखो था इहो किथे कहिड़े किताब में लिखियल आहे ईद मीलादुन नबी उहो ख़ुशी जे लाइ वॾे में वॾो लफ़्ज़ ईद आहे हा बाबा असां वटि जेके बि ख़ुशियूं आहिनि ख़ुशी माना अॼु त असांजी ईद थी वई ये तो नहीं खुशी जे लाइ सिंधी बोली में उर्दू बोली में वॾे में वॾो लफ़्ज़ आख़िरी तरी लफ़्ज़ ईद आहे मां चवां थो इन खां वॾो ॿियो को लफ़्ज़ हुजे हा त असां उहो चऊं हा तव्हां साबित करे ॾियो असां चवंदासीं इन ईद खां बि वॾी का ख़ुशी आहे त मदीने वारे साईं जी आमद आहे न चयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाबा महबूब जो मीलाद मदीने वाले जी रज़ा जे लाइ असां कंदा रहंदासीं नबी राज़ी मीलाद जे लाइ कंदा आहियूं ख़ुशी ने जे लाइ मल्हाईंदा आहियूं चलो मदीने वारो साईं राज़ी रहे तअल्लुक़ मुस्तफ़ा ज़ाहिर करण जे लाइ सबूत ॾियण जे लाइ ॿुधाईंदा आहियूं असां सलात बि पढ़ूं था नंगर बि कयूं था झंडा बि लॻायूं था झूमरियूं बि पायूं था साईं जा झूमर बि लॻायूं था इन नियत सां त असां मदीने वारे साईं जे अचण ते ख़ुशी मल्हाए महबूब खे ॿुधायूं त या रसूल अल्लाह तुंहिंजा हिकिड़ा आशिक़ अकरे में बि रहनि था जेके तुंहिंजी मजलिस सजायो तुंहिंजो ज़िक्र करे रहिया आहिनि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे सम्झायां जो नाराज़ न थियो त मीलाद त मल्हायूं फलाणे मुले खे था साड़ियूं असांजा सुन्नी समाज ख़ुदा जा ॿार फलाणे खे था साड़ियूं हाणे मां हिते महफ़िल में आयुसि त इहो पियो पढ़े साईं मुंहिंजा भली कटड़ू सड़नि असां मीलाद मल्हाईंदासीं माना मीलाद इन जे लाइ त मल्हायो त कटड़ू सड़े मुलो सड़े हाँ
इन जे लाइ मल्हाइबो उनजी औकात ही ना है उनके नबी जो जिक्र न तो उनजी हैसियत ही ना है जो उनके नबी जो शान बुधाई शान बुधन वाला है सुन्नी समूह है अगर समझोदा रे कोदा समझ उनजी औकात ही ना है अल्लाह घुरे ही न तो मिलाद मल्हाए असा के कई जरूरत पई उनके मिलाद दूत मल्हाए दिखारे दूर नहीं पाए असा मिलाद मल्हायूं था तो मदीने वालो साईं साडे राजी रहे यो ज़हन मां कढी छजो पुट पांजे ज़हनन मां अकुलन मां या शे छा चंदा आहिनि मोबाइल में का शे हूंदी आहे न डिलीट करे छजो खत्म करे छजो त मिलाद मल्हायूं था असां हिनखे साड़ण जे लाइ कंहिंखे जलाइण जे लाइ कंहिंखे ॿुधाइण जे लाइ कंहिंखे ॾेखारण जे लाइ ॿेख जे लाइ न जलाइण साड़ण जे लाइ न मिलाद मल्हाइबो आहे मदीने वारे साईं खे राज़ी करण जे लाइ शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह रुगी भुगड़ा विढ़ाए मिलाद कयो हुयो त नबी जो दीदार थींदो हुयसि असां घर में महबूब जो नंगर करे बतियूं बिजलियूं ॿारे नात ख़्वानी करे इंतज़ार कंदा आहियूं त सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं मेरे घर में भी हो जाए समझ में आई है कौन है सुभान अल्लाह हज़रत शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देहलवी वाक़ियो ता ॿुधो वरी तो ॿुधाया भुगणा विढ़ाई पैसो तो कढंदो हुयो वॾो लंगर कंदो हुयो महफ़िल कंदो हुयो पर हिकिड़े साल गुरबत अची वई महांगाई थी वई ख़र्च न हुयो पैसो न हुयो त वॾो लंगर करे सघे 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आयो आहे भुगणनि जी हड़ हुजेसि महबूब जी नात पढ़ी सुभान अल्लाह चई रात जो सुतो सुमण काग में बिस्तरे ते सोचे पियो अल्लाह हर साल वॾो एतमाम कंदो आहियां वॾा ख़र्च कंदो आहियां पैसा भरींदो आहियां वॾो एतमाम थींदो आहे अॼु भुगणा कया तम अले मिलाद कबूल पियो अले न पियो अले साईं वटि कबूल बिसरे न सैयद ज़ादो हुयो अल बेत हुयो हेॾा अखि लॻिया रोंदे रोंदे सुतो होॾा मदीने वारे साईं जो दीदार नसीब वरी जो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह मदीने वारे जो दीदार थियो हिते दुनिया रोए पई त मौला महबूब जो दीदार करा हिकड़ी दा दिल पर साईं भी कही त या रसूल अल्लाह जो दीदार जी खोले दरी मस्तुआ महबूब तोले दिल दीवानी ही चली दीदार ले ए दिल रुबा अकरू सिकन मुझू सदा जी झोरी में जिले थकाव जो तो मज़ो आहे घोड़ा अल्लाह मदीनो ॾेखारी थो सुभान हज़रत शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह जी अखि लॻी मदीने वारे जो दीदार थी वियो ॾिसे बि त मजलिस लॻी पई आहे महबूब जा गुलाम साम्हूं वेठा आहिनि हे जो वञे ॾिसे साहड़ भुगड़नि जी महबूबनि जे अॻियां पई आहे जेका रात मजलिस करे विरहाई हुई बचड़न में ॿारन में तालिबन में साहड़ साईं जे आॾो पई फरमाइनि था बचड़ा अब्दुल रहीम ओ पुट अब्दुल रहीम दिलगीर न थी तो जेको मिलाद कयो सो असां ताईं
सुभान अल्लाह। हाँ उन ज़माने में कोई मरदूद होया शाह अब्दुल रहीम के ज़माने में, उन ज़माने में होया मता को मानू ये चवे त हज़रत शाह अब्दुल रहीम मोहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह उन्हनि के जलाण दिला मिलाद कयो न, उन मिलाद के मदीने वाले के राजी कर वरी जो सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम बवार मुबारक पानी दाढ़ी मुबारक जा ये हथणी साईं जन बस सुहारी जा बार मुबारक हज़रत शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देलवी के तोहफे में दिना मिलाद जो वाक्य तो बदलदा आयो अग्या वाक्य हता की बुधाया बवार साईं जन तोहफे में दिनस ओ अब्दुल रहीम मुझे तरफा तोहफो थई हज़रत शाह अब्दुल रहीम अखो खुली जेमल अखो खुली सुभान अल्लाह वाह वाह थी वई करम नवाजी थी वई वरी जो सोचे नबी सोए के वार मुबारक दिना हुआ सेक देविया अले वार के देवा वरी रुनो वरी ओछगा रोने वरी अखरमा नीर वहाई अल्लाह महबूब करम कयो पर मुझो नसीब न हुयो मुझे मथा मेहरबानी न हुई वक्त भलो न हुयो जो वार साईं जन दिना वरी हथ मां हलिया विया वरी रोअण शुरू कई। याद रखो महबूब सोना ख्वाब में दीदार कराइन हरीवन फरमाया मन रआनी फिल मनाम फकद रआनी जे ख्वाब में मुझो दीदार कयो उन जन के हकीकत में मोहम्मद करीम जो दीदार कयो वरी जो सुभान अल्लाह। ख्वाब में संत वडी आला हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह तो फरमाए मुझे जागंदे सुचा की हालत में हिन्न अखियों से मदीने वाले साईं जो दीदार कयो इन्हनि अखियुनि सां न भला निंड में कॾहिं महबूब असांखे दीदार कराए चवां में पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सुभान अल्लाह। रोंदे रोंदे हजरत शाह अब्दुल रहीम मुहद्दिस देलवी जी अख लगिया सुभान अल्लाह वरी महबूब जो दीदार नसीब थी साईं ने फरमाया ओ बच्चा अब्दुल रहीम दिलगीर न थी तो ते जेका मेहरबानी कई सी जेके वार मुबारक दिना सी एहतियात तुझे वेहाने जे हेठा रखे छगाए उता खणी वठ जाए जने उठो वेहानो जो खई सुभान अल्लाह पाकीज़ा कपड़े में वे बई सुहारी मुबारक जा वार रखा हुआ वरी जो सुभान अल्लाह आहे मुझो महबूब जिंदा हयात करना है वक्त गुजरियो जमानो गुजरियो टाइम गुजरियो ये बई वार मुबारक हजरत सैयदना शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी के मिलिया तोहफे में शाह वलीउल्लाह शाह अब्दुल रहीम जो पोटो हुयो या डोटो हुयो अल्लाह गलत न चवराए पोटो हुयो या डोटो हुयो यो तोहफे में विरसे में ये बई वार हजरत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह के मिलिया शाह वलीउल्लाह के जमाने में कुछ मौलवी ने एतराज कयो बाबा ख्वाब जी गाला असली वार किया था थी सकन हे नबी दा असली वार ना है या गलत बयानिया गलत गावा सुभान अल्लाह खाओ जने एतराज थियो आलिम सदोरा बैठा बुजुर्ग दिल्ली जा वडा वडा आलिम हिंदुस्तान जा मुफ्ती बुजुर्ग गड्डू जा तकिया खबर पवे हे नबी सुने जा हकीकी वार हिन असली वार हिन वो सबनी चयो त मदीने वाले साईं जो इहो मौजज़ो हुयो जदे आका उस समय निकरंदा हुया गर्मियों में इंदा हुया निटण तपश में इंदा हुया त महबूब सुने थे कंकर सायो करे वेंदा हुया साईं जो सायो जमीन ते न पवंदो हुयो महबूब सुने थे कंकर सायो कंदा हुया ऐं नबी साईं जे जिस्म जो जेको हिस्सो आ उन जो उहो ई कमाल
हूंदो वरी जो सुभान अल्लाह फिकी उसूल है जुज़ जो हुकुम कुल ते लगंदो आहे इए करे करे जुज़ जो हुकुम करे करे कुल ते लगंदो आहे कुल जो हुकुम करे करे जुज़ ते लगंदो आहे ये जुज़ी आहे फिकी एतबार का जाने जो सॼे जिस्म जो राज आहे नबी सुने जे जिस्म जो राज आ वो ही राज साईं जे वार मुबारक में हूंदो नबी साईं फरमाया जे मुझे वार मुबारक जी ज़ियारत कई उन ॼण खे मुंहिंजी ज़ियारत कई वरी जो सुभान अल्लाह साईं आलिमन जे बारे में फरमायो आलिम मुझे सीने जा वार है पर उहे आलिम जेके खौफ खुदा रखण वारा खौफ खुदा रखण वारा सच्चा अहले सुन्नत वारा आलिम से मुझे सीने जा वार है नबी साईं फरमाया जन उन्हनि खे ॾिठो त मूंखे ॾिठो आलिमन चयो मुहद्दिसन चयो फ़क़ीहन चयो त नबी सुणे लजपाल नबी जो शान यो हुयो त महबूब सुने थे ककर सायो कंदा हुया जे वार नबी सुने जा हुंदा त इन्हनि ते बि ककर सायो करे बीहंदा वरी जो सुभान अल्लाह ध्यान ॾिया न सुभान अल्लाह जी फतवा में जी हां यो जो ताल शेर गलायो त ही फकीर ताजुल जो शेर है जो मु पाण ही पढ़ियो अच्छा बयान में बली सड़न कटड़ो मिलाद न छड़बो दरअसल यो अर्ज यो है त आला हज़रत रहमतुल्लाह अलैह पंजे हदायत की बख्शिश के अंदर कई जगहन ते मसलन जे जल जाएंगे जलते हैं जल जाएंगे आधा तेरे मां चा ने चा कभी कर अच्छा तेरा मां इन ते चा कहते के गेज में जल जाएंगे दुश्मन आधा तेरे यानी मदीने वाले साईं जे मुखालिफ जेके आहिनि मसलन उनखे आला हज़रत मुखालिफ तकरीर तो के अवेश जो वाक़ियो तो के तो बस ही लगी खुदा जो ना बेस न से सबब मां अच्छा मां तकरीर पूरी न कई है त इल्मी पॉइंट है सुभान अल्लाह तवज्जो ॾियो मुझे पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह ताला अलैह सुभान अल्लाह चयो तो बाबा दी मुकरर दा कयूं हे वार मुबारक साईं जो बार उस दिखाईंदा जे कदे इन वार के नबी सुने शाह अब्दुल रहीम के तोहफे में हिबो कयो हुंदो त हकीकी वार हुंदो त इन ते झुड़ कर करे बीहंदो सायो करे बीहंदो चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दी मुकरर जो वक्त मुकरर जो टाइम मुकरर जो आलिम आया दिल्ली दा बुजुर्ग आया आम जमोती हजरत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह ताला अलैह वो बार मुबारक खड़ी पेटी में बंद हुयो भला कपड़ा पाते गुस्ल फरमाइन था तैयार थिया वो बार मुबारक छोड़ न हुयो आसमान साफ हुयो साईं जो वार मथे ते रखियो थी ऐं खणी जो जिया जो कमरे का बाहर निकदा हिन सुभान अल्लाह अले कथा को करवायो जेको शाह वलीउल्लाह जे मथे ते साईं जो वार पियो हुयो उन जे मथा सायो करे बीठो आ वरी जो सुभान अल्लाह काफी देर बीठा रहा आलिमन जो साईं यो इत्तिफाक न थीयो आ हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह सजे पासे विया जे सजे पासे पिया वञन त झुड़ ओडे पियो वञे वरी खबे पासे वञन त ककर ओडे पियो वञे जेतरी देर शाह वलीउल्लाह मुझे महबूब जे वार मुबारक के खयो बीठा हुया अकरे वारो सुभान अल्लाह ककर शाह वलीउल्लाह ते सायो कयो बीठो हुयो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब यो मिलाद की बरकत
यो वार जेको शावलीउल्लाह जे नाले साईं नाने साईं हज़रत शाह अब्दुल्ला में मिलियो न मिलाद मल्हाइण जे सदके में तू भी मिलाद मल्हा तू भी साईं जी ॻाल्हि कर तू भी मदीने वारे जो ज़िक्र कर तू भी महबूब जो तज़किरो करे ॿुधा तू भी मदीने वारे साईं जे ज़िक्र जी ॻाल्हि कर मदीने वारो अॼु बि ज़िंदा हयात मौजूद आहे मुझे महबूब जो पावर घटो नाहे खुटो नाहे खत्म न थियो आहे मुझे आका मुझे रब मुझे रहनुमा मुझे अखियुनि जे ठार मुझे हीए जे हार मुझे लजपाल नबी जे कुवत खे इख्तियार खे मुझे महबूब मुस्तफा जे मेहरबानी खे अल्लाह ॾींहों ॾींहुं वधायो आहे अञा वधाए कुरान अकरे वारो ईअं फरमायो आहे तवल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला जोर से जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जीअं वक्त गुज़रंदो न ओ नबी ईंदड़ घड़ी पहिरीं घड़ी खां अल्लाह तोखे अञा वधी अता कंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अबा 1400 साल गुजरिया है 1500 साल महबूब जे मिलाद के 1500 साल गुजरिया है कल जेतरो मिलाद मनाइबो हुयो जियां वक्त गुजरे तो अज तव्हां ॾिसो अछड़ाड़ियुनि वारनि खां पुछा कयो त मिलाद कल घणो थींदो हुयो या हाणे घणो पियो मल्हायो वञे हाणे घणो हे जे अछड़ाड़ियुनि वारनि खां पुछा कयो किस्मती बुधंदा हुआसीं बा फिलाणे गोठ में फिलाणो आलिम अचे पियो मिलाद जी महफ़िल हलो ॿुधो उर्स मुबारक अचे पियो हलो साईं जी ॻाल्हि ॿुधंदासीं किस्मती वरले ॿुधंदा हुआसीं सुभान अल्लाह हाणे ॾिसो अहिड़ो शान वधियो जो गली गली नगर नगर शहर शहर हर इलाइक़े में बल्कि सुन्नीअ जे हर घर में नबी जो मिलाद आहे बल्कि या रसूल अल्लाह चवण वारनि जी सुञाण ऐं मिलाद बणिजी वियो आओ किन अबा सुञनि जी सुञाण हर कंहिं शइ जी सुञाण हूंदी आहे न अबा हे कहिड़ी कंपनी अबा हे नेस्ले जो जूस आहे हे सिलाइस कंपनी जो जूस आहे हे फिलाणो आहे निशानी हूंदी आहे उनजो टेग उनजी हैत उनजो शक्ल ऐं सूरत ख़बर पवंदी आहे त हे फिलाणी कंपनी जो आहे हे फिलाणी कंपनी जो आहे अॼुकल्ह मशहूर ईअं आहे त बा नबी जा आशिक कहिड़ा आहिनि अब ॾिसो रबीउल अव्वल में 12 रबीउल अव्वल जे ॾींहुं महबूब जो मिलाद मल्हाए तो किन कोन थो मल्हाए चओ सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह जॾहिं महबूब जो मिलाद मल्हायूं था त जग खे ख़बर पवे थी हाओ भाई सुन्नी न चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हा मिलाद मल्हायो वा मिलाद मल्हाईंदासीं मिलाद मल्हाईंदा रहंदासीं मिलाद नबी के राज़ी करण जे लाइ कल बि मल्हायोसीं असांजे अबनि ॾाॾनि मल्हायो अलाह कंदो असांजा बचा ॿार असांजा नस्ल असांजूं पीढ़ियूं जेसीं क़यामत ताईं नस्ल हलियो तेसीं यार जी ॻाल्हि कंदा रहंदासीं आओ मिलाद कबो कंहिंजे लाइ मदीने वारे खे राज़ी करण जे लाइ कंहिंखे जलाइण जे लाइ कंहिंखे साड़ण जे लाइ हा हिकिड़ी ॻाल्हि आहे को असांजे नंगर ते असांजी ख़ुशी ते जले थो त भली पियो जले सम्झण जी ॻाल्हि आहे को सड़े थो त भली पियो सड़े को जले थो पाण मुरादो कंहिंखे बाहि पई थी लॻे असां चवंदासीं त वञी साईं हिकिड़ो माण्हू पंहिंजे हथ में पेट्रोल ऐं तीली खयो वेठो आहे मिलाद न मल्हायो त मां पाण खे बाहि ॾींदो ख़ुदा जो बाना भली वरी बाहि गई हा पर नियत इहा हुजे
मुझे इमाम आला हजरत अजीम बरकत अशरा मोहम्मद रज़ा खबरेनी रहमतुल्लाह अलैह सुन्नन जे इमाम जेको अहले सुन्नत व जमात के दर्स दिनोआ सबक दिनोआ आला हजरत अदब जो सबक दिनोआ अदब जो इश्क जो एहतराम जो सबक दिनोआ है आला हजरत जेको कुफ्र जी फतवा जो बंदन जे मथा हई को हसद हुयुस को कावड़ हुयुस आला हजरत जेको अशरफ अली थानवी थे जेको फतवा दिनी इन्नी असान तो जो मदरसो वडो तो हले या मुजी गाल हले हसद में बुग़्ज़ में आला हजरत विलायत जी दिल रखण वारो हुयो हसद का पाक दिल रखण वारो हुयो उन सबक दिनोस जे मुझे नबी सा वफादार हुंदे सबको पढ़ने जेला बच्चे बारे सुधोईंदासी पर जे नबी जो किस्सा खाई पाजी सुन्नियत के औलाद अयाल के पूरे मनण वारन के चवंदासी त ये खबीस हिन नबी जा दुश्मन हिन इनन दे वणो त ना हिन जे मुंह के बना ही ॾिसो गाल समझो ता ले खुदा समझो आला हजरत यो शेर चवन गैस में जाएंगे अदू के दिल या रसूल अल्लाह की कसरत कीजिए आओ ना यो इन नियत सा कौन चलो दिला सा उनन के साड़ियों था इन नियत सा आला हजरत लिखियो है इन नियत सा असा तो बाबा पाने नबी जो जिक्र कंदा सी को सड़े तो उन जे सड़न सा हसद करन सा असा जी न ज़बान रुकिया न रुकवी न झलियायूं न झलबासी भली हो बंदूक छो न खणी अचे किलाशन कोफ छो न खणी अचे त मिलाद जी मजलिस बंद कयो सुन्नी सिर दींदो पर मिलाद को न छडींदो या रसूल अल्लाह चवण को न छडींदो को न छडींदो कुंडली शहर में कादियान हुजे एकड़े सुन्नी समाज रे मुसलमान रे सामू आयो जे कादियानी तबलीग शुरू कई असा जो कादियानी हेड़ो अच्छे से शुरू कई से हिन खुदा ने मानो आलिम तो कौन हुयो तलवार कुहाड़ी हुजे खड़ी कुले रखे चौथ कादियानी हेड़ो बीस गार बीस उन देरी को कादियानी हेड़ो भेड़ ते माते सब खाई बाहर कूड़ो जो आए तो कूड़े जे मुंह में धूड़ दे हिन फकीर कुहाड़ी खड़ी न सब है रख मुझे खुले चौथ मां को नबी जला नाशा इस जुमलो गलाया मुझो सिर गंधता लाहे हेठ अची रख दे पर गंध कप जीवींदो सिर कट जीवींदो ये ज़बान मदीने वाले साईं जी बेअदबी न करे सघंदी जोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मिठा असा सुन्नी ऐं अहले सुन्नत व जमात जी सुञाण अदब एतराम बेअदब करे सुन्नी नथो थी सके आलिमन जो बेअदब मुफ़स्सिरन जो बेअदब उलमा जो बेअदब हुजे या सही मुजाफरियन जो या नबी जे असहाबन जो नबी जी आल जो या खुद महबूब मुस्तफा जो वो सर्रे बराबर बेअदबी करे सुन्नी न तो थी सके तेरी शिकल को न ॾिसंदासी असांखे उहो माण्हू बणे थो जेको मदीने वारे साईं जो महबूब जे असहाबन जो नबी जी आल जो उम्मत जे वली जो अदब करण वारो हुजे वरी जो सुभान अल्लाह बेअदब सुन्नी ना है लिखी वठो मुखा असा आले सुन्नत व जमात जी 1400 सालन की तारीख में जेको बेअदब उन के सुन्नी मन्यो ही ना है नबी जो जिक्र अचे त अदब वारो कंध झुकाए चो सुभान अल्लाह जोर से तो सुभान अल्लाह अदब वारो थी एतराम वारो थी जिक्र मुस्तफा चे त खामोशी सा महबूब जो जिक्र बुधो
पढ़ंदा वे पोया में मजलिस बने थी पई नाच पई हलंदी हुई रैली में सही मुझा अदब सा हाने सही भली सड़न कटड़ू असा मिलाद पो मलाईंदासी यो अदब मिलाद जो यो एहतराम मिलाद जो गाल समझो दाले कोंदा समझो हर किसने नबी जे जिक्र जी मजलिस हले उन जिक्र जो अदब करो है किथे महबूब जो नालो रुगी बुधो सुन्नी दा लिंग कांडा दीदा है त रहमत भरे नबी जो नालो तो है गाल समझो दाले कोंदा समझो महफिल में वेहो त दुरूद पढ़ो अदब सा वेहो मानो चोदा नचूं था कुडूं था को नहीं मर्द औरतों जो इख्तिलात हुजे इहो मिलाद जी मजलिस जो अदब नाहे मिलाद तो असांखे हया तो सिखारे मिलाद तो असांखे अदब तो सिखारे मिलाद मदीने वाले साईं सा मोहब्बत जो ताल्लुक जोड़ण जो नालो आहे न के चलाइण जो साड़ण जो नालो आहे मिलाद मदीने वाले साईं सा मोहब्बत भरे ताल्लुक कायम करण जो नालो आहे जोर से जो सुभान अल्लाह गाल समझ में आई है महबूब सोने जो रुबी नालो बुझना है महबूब करीमन फरमायो अल्लाह ईसा रूहुल्लाह के फरमायो तवज्जो मुझे हदीस पढ़ा मदीने वाले साईं फरमायो रब तो फरमाए लम्मा खलक़तुल अर्श इज़तरब जदे अल्लाह अर्श के पैदा कयो तो उनमें इज़्तिराब अची वियो जुंबश अची गई नकण लगो करार न पियो वठे सुकून न पियो वठे फकतबतु अलैहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अर्श ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखो फसकन अर्श के सुकून अची वियो अर्श के करार अची वियो जोर सां जो सुभान अल्लाह इशारो या हदीस कुदसी इन पासे पी दे जे दिलूं बेकरार आहिनि जे बेचैनियूं आहिनि जे दिल में इज़्तिराब परेशान न थी पंहिंजे दिल में ज़िक्र मुस्तफा जारी कर महबूब जो ज़िक्र जारी कर मदीने वाले जो तज़किरो कर लख परेशानियूं जा पाण छो न हुजनि नबी जो नालो वठंदो वेंदे अल्लाह तुंहिंजे आसान जा खुशन जा दर खोली दो आमिर नाले एकड़ो माण्हू अरब में रहंदो हुयो जे रात मदीने वारो साईं पैदा थियो चो सुभान अल्लाह जे रात महबूब जावा उन जे घर में एकड़ी न्याणी हुई अखियुनि खां नाबीन हुई बाहुन खां रुंडी हुई पेरनि खां मंडी हुई वेठी हूंदी हुई सिर्फ ॻाल्हाईंदी ॿुधंदी हुई हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो राहिब जे ॻाल्हि कई अॼु रात रहमतल लिल आलमीन नबी पैदा थियो बुद्धि आयो एड़ो नबी पैदा थियो एड़ो महबूब पैदा थियो जे अचण सां कुफ्र जा पुत भॼी पवंदा दुनिया में तौहीद जो पैगाम फैलबो शान ॿुधायो वियो नबी जो मर्तबो बयान कई आमिर अचे इहा ॻाल्हि घर में कई उन जी न्याणी जेका माज़ूर हुई कुंड ते वेही रात जो दुआ थी घुरे हे मुंहिंजा मौला मौला उन नबी जे सदके मुखे सिहत अता फरमा ओ मुझा करीम रब उन महबूब जे सदके मुखे सही लिंगे बना रात जो दुआ घुरंदे अख लगी अचस सुबह जो थे सुभान अल्लाह अखियूं रोशन हिन हथ सलामत हिन टंगू पैर पई सलामत हिन सेहतमंद थी हज जो अन ते आई आ आमिर पुछा केस ओ न्याणी हे इनकलाब
चवण लगी अब्बा जे नबी जो गाल तो पे जिक्र कयो अज उन जो वसीलो वठी रब का दुआ घुरी अथम अल्लाह मुझो हर बीमारियों हर मर्ज दूर करके छया है सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी जो जिक्र नबी जो तज़किरो असांजे दिलनि जो करार मूंखे त हैरत थी लॻे माण्हुनि वटि एतिरो वक़्तु आहे जो दुश्मननि खे बि जवाबु ॾियनि था के मोहब्बत वारे जो असांखे दीदार यार में एतिरो मज़ो थो अचे जो असांखे दुश्मननि जी ख़बर ई कोन्हे राज में ॿियो को बि रहे थो हिकु मां ॼाणा ॿियो मुंहिंजो महबूब ॼाणे चओ सुभान अल्लाह निभाए ॾेखार के मुझे मुर्शिद सुने दिल पर सही ॿुधायो आहे त सिर सां हो सजण तोता सद बार कया सदके सब माल मजूं मिलकत घर बार कया सदके मका जन्नत जी ख्वाहिश न काहुरन जी हाजत संसार कया सदके चो सुभान अल्लाह जो खबर नबी सां ताल्लुक कायम कबो अले कोन कबो साईं सां दिल लाइ भी न कोन लाइ भी दुनिया हिक खां हिक पासे थी वञे समझो था कोटड़ी शहर हैदराबाद जे ओलह खां फिरी ओभर ते हलियो वञे चो थी वेंदो पर मां पंहिंजे महबूब जो दर कोन छॾे दुरूद पढ़ो जे सीधे सां घुर वठे सल्लल्लाहु जिंदगी पंहिंजी वॾी कीमती अथव लम्हो लम्हो वॾो कीमती आहे दुनिया जी सब खां कीमती शइ तव्हांजी ज़िंदगी आहे हिकिड़ो दफ़ो जेको लम्हो गुज़री वियो न सो वरी वापसि कोन मिलंदो हर शइ वरी वरी मिली सघे थी पानी पैसो ॾोकड़ कपिड़ो अटो लटो अझो सभु वरी वरी मिली सघनि था वक़्तु नथो मिली सघे इहो जेको वक़्तु रब ॾिनो अथई इहा अमानत अथई क़यामत जे ॾियारे हिन वक़्त जो पुछाणो थींदई मदीने वारे साईं फरमायो 5 सुवाल सुनन इब्न माजा में हदीस आहे 5 सुवाल जेके थींदा उन मां 2 सुवाल त रुॻी वक़्त जे बारे में रब पुछा कंदो जवानी ॾिनी कहिड़े कम में गुज़ारी ऐं मूं अलाह तोखे वक़्तु ॾिनो उहो वक़्तु कहिड़े कम में गुज़ारियो मिंट मिंट जो पुछाणो थींदई लम्हे लम्हे जो पुछाणो थींदई ऐं वक़्तु गुज़ार जो उथंदे वेहंदे मुंहिंजा मिठा मुर्शिद दिलबर साईं कीअं फरमाईंदा आहिनि हलंदे चलंदे उथंदे घुमंदे फिरंदे दुनिया जा कम कार बि कयो पर हथ जी कार सां दिल यार सां वरी जो सुभान अल्लाह हथ दुनिया जा कम कार कनि जो असांजी मसरूफ़ियत आहे वॾा कम आहिनि कारोबार आहिनि बंगी वारो आहियां वापार वारो आहियां तिजारत कंदो आहियां टाइम नथो मिले मुंहिंजो तुंहिंजी दिलि खे त टाइम आहे न दिलि त वांदी आहे न दिलि में दुनिया खे जॻहि न ॾे दिलि में जाइ ॾियणी आहे त हुसैन जे नाले मोहम्मद मुस्तफ़ा खे जाइ ॾे मिठा महबूबन जो जिक्र करण वारो थी मदीने वारे तो फरमा बरदार थी ऐं महबूबन करीमन फरमायो आहे त 5 वक़्त निमाज़ पढ़ो निमाज़ असली क़ज़ा न कयो निमाज़ हर मोमिन जे मथां फर्ज़ आहे जेको हिकड़ी निमाज़ ॼाणी वाणी छॾे ॾे नबी साईं फरमायो उनखे 620 साल जहन्नम जी बाहि में जलायो वेंदो केतिरियूं निमाज़ूं क़ज़ा कयो वेठो अक़ीमुस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन निमाज़ क़ाइम कयो ऐं मुशरिकनि मां न थियो मुशरिक निमाज़ न आहिनि पढ़ंदा मोमिन मुस्लमान निमाज़ पढ़ंदा आहिनि का ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो
मिठा 5 वक्त नमाज पढ़ो, कूड़ न ॻाल्हायो, चोरी ऐं ज़ोरी जा कम न कयो, ज़ुल्म ऐं बेहयाई वारे रस्ते ते न वञो, मिलावट न कयो, ख़यानत न कयो, कंहिंसां ज़्यादती न कयो, कंहिंजो हक़ न खाओ, मुसलमाननि सां ज़ुल्म वारो अंदाज़ न अपनायो, मुहबत रखो, कंहिंजी दिल न आज़ारियो, कंहिंखे नफ़ो नथा पहुचाए सघो, भला घटि में घटि कंहिंखे नुक़सान त न पहुचायो न। ॿुधायो ॻाल्हि सम्झो, तारे हवा में थी उॾामंदी वञे। अमल वारो थी पुट, अमल वारो थी, नेक साले थी, सदोरो बणिजी ॾेखार, हराम न खा। हराम जो रुपयो घर में ईंदो आहे, हिकिड़े दरवाज़े मां व्याज जो रुपयो ईंदो आहे, ॿिए दरवाज़े मां नबी साईं फरमायो बरकत मोकिलाए वेंदी आहे। हिकिड़ो रुपयो को व्याज जो खाए, नबी साईं फरमायो होॾां बैतुल्लाह शरीफ़ जे अंदरि सकी माउ सां ज़िना करे रुपयो व्याज जो अञा वॾो गुनाह आहे। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। माण्हू व्याज खे गुनाह नथा सम्झनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ओ मिठा बदकारी वारे रस्ते ते न वञो, बेहयाई वारी वाट न वठो, परावा नंग न निहारियो। ज़िना कबीरो गुनाह हुआ। हज़रत सैयदना इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि फरमाइन त ज़िना कर्ज़ आहे, इहो कर्ज़ मोटी ज़ानी जे घर में। अल्लाह शला असांजी लदियुनि जी हिफ़ाज़त फरमाए, चओ आमीन। मदीने वाले साईं फरमायो, मेराज वारी रात मूं जहन्नम जी बाहि में ॾिठो, हिकिड़ा माण्हू हुया, उन्हनि जा पाकीज़ा भला सुठा ताम रखिया हुया, उन्हनि खे छॾे ऐं परियां गिलाज़त, किरपिटी, गंदगी, ढूंढ पियो हुयो, सो खणी पंहिंजे वात में पिया विझनि। मूं पुछा के केरु बदबख्त आहिनि? अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, हे उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में पंहिंजूं हलाल तय्यब घर वारियूं छॾे ज़िना कंदा। मिठा पंहिंजे घरनि जो मुहाफ़िज़ थी, पंहिंजे नंगनि जो मुहाफ़िज़ थी, ओ अदा, ओ मदीने वारे साईं जा आशिक़ सदाइण वारा, अमल वारो थी, नेक साले थी ॾेखार। हीअं अकरे जी गली मां गुज़री वञी न त माण्हू चवनि, ओ इहो मदीने वारे जो परवानो पियो थो वञे, ओ इहो नबी जी सुन्नत ते अमल करण वारो पियो थो वञे। नबी साईं फरमायो, मुछूं कटायो, ॾाढ़ी रखायो। ये जेका ॾाढ़ी आहे न, 4 आङुर जे बराबर अचे, उन खां घटिजे न, वधी वई त ख़ैर आहे। ॾाढ़ी अहिड़ी सुन्नत आहे जेका 1.25 लख नबीअनि जी सुन्नत हुई। सुभान अल्लाह। 1.25 लख नबीअनि जे चेहरे ते ॾाढ़ी हुई, ऐं मदीने वारे साईं जे चेहरे ते सुहारी मुबारक। ॾिसो, असां ॾाढ़ी उॾाईंदा आहियूं, इन जे करे त सुहिणा लॻो, सुहिणो कोन थो लॻे, कसम ख़ुदा जो सुहिणो नथो लॻे। तूं भाईंदो त ॾाढ़ी उॾाईंदो त सुहिणो लॻंदो। जे ॾाढ़ी उॾण सां मर्द जे चेहरे में सूंह अचे हा त हसीननि जे सरदार मोहम्मद करीम जे चेहरे ते ॾाढ़ी न हुजे। भाव के न भाउ, जे महबूब जे चेहरे ते ॾाढ़ी हुई त पोइ तूं बि चेहरे ते ॾाढ़ी सजाए ॾेखार। ऐं हीअ जेका ॾाढ़ी आहे न, मरंदे न सभु अमल ख़तम, हर शइ खसे वठंदे, हीअ ॾाढ़ी तो सां गॾु क़ब्र में गॾिजी वेंदी। अचे सुभान अल्लाह। क़यामत जो ॾियारो थींदो, कंहिंजे मुंहं ते ॾाढ़ी न हूंदी। 18 साल जा नौजवान छोकिरा हूंदा सभई, नबी साईं जन्नत में जेके वेंदा 18 साल जी उमिरि ते हूंदा, सभिनी खे ईअं जीअं मुछ जी सावल लहंदी आहे न नौजवान खे, ईअं हूंदा, सवाइ मुंहिंजे दिलबर नबी जे, महबूब मुस्तफ़ा जे चेहरे ते उते बि सुहारी मुबारक। अहिड़ी भली सुवारी जे तूं भेवी थो, महबूब जी पोख खे ईअं न कर, ॾाढ़ी रख, 5 वक्त नमाज पढ़, दीन सां दिल ला, कुरान सां मोहब्बत रख, आलिमनि जी इज्जत करण वारा थियो। अहिड़ो ज़मानो पियो थो हले जंहिंमें ॼाणी वाणी बि उलमा सां अवाम जे ताल्लुक़ खे कटियो थो वञे, माण्हुनि खे परे कयो थो वञे थो, आलिमनि सां गॾिजी न वेहनि। अहिड़नि बदबख्तनि खां बचो, अहिड़नि साईं जा दीन फरोश माण्हुनि खां बचो जेके आलिमनि खां तव्हांखे परे कनि, बुज़ुर्गनि जो तव्हांखे बेअदब कनि। इन्हनि सां गॾु न वेहो, आलिमनि सां। तव्हांजे ॻोठ में जेकॾहिं को आलिम हली अचे या तव्हां पंहिंजे लाइ नेमत भायो त असांजे घर में को आलिम महिमान थियो। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो? दीन जी ॻाल्हि सेखारण वारो को तव्हांजे ॻोठ में अचे, इहो पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झो। हे साईं
साईं अली नवाज साईं उलमा इकराम तो आया है दीन से खाने जिला पांडी जात जिला कौन आया है पांडी जात जिला आलिम कौन ही ना हिंदा सा से मुझा को पैसा वठने ईंदा अल्लाह अल्हम्दुलिल्लाह गंज दिनो आलिमन के इज्जत दींदो मदीने वाले साईं फरमायो आलिम मुझे सीने जा वार है गाल समझो दाले कोन दा समझ छा आलिमन सा ताल्लुक कायम कयो उन जा खिदमत गुजार बनजो तो अल्लाह ताला इन सा नेमत अता फरमाए अमल कबो इंशाअल्लाह अल्लाह के राजी कबो रब जे जिक्र वारा जो आखिर में तवा के दावत अर्ज है कबूल कंदो वले कोन कंदो कलाक का 5 मिनट मथे दी विया अल्लाह तवा के शाद आबाद रखंदो इंशाअल्लाह हिन रबीउल अव्वल शरीफ जी 23 जी शाम 24 जी रात 23 रबीउल अव्वल जी शाम 24 रबीउल अव्वल जी रात इंशाअल्लाह उस मुबारक हजरत पीर रोशन ज़मीर ख्वाजा महबूब इलाही नव्वरल्लाहु मरकज़हु जो दरबार आलिया फजलाबाद शरीफ मातली में थींदो जंहिंमें ख़ुसूसी खिताब मुंहिंजा क़िबला मुर्शिद दिलबर साईं करन फरमाईंदा उन में तव्हां सभिनी खे शिरकत जी दावत हुजे इंशाअल्लाह सुभाणे ॾींहं जो 4 बजे तव्हांजे पाड़े में कहिड़ो छा नालो जो पेटारे ते अल्लाह जे रहमत जी बरसात थींदी महफ़िल थींदी जंहिंमें ख़ुसूसी खिताब मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद दिलबर साईं तव्हां सभिनी सजणनि खे शिरकत जी दावत हुजे अल्लाह ताला हाफ़िज़ अब्दुल नबी के उन जे साथियुनि खे ऐं हिन मिलाद जी महफ़िल सजाइण वारनि खे शाद ऐं आबाद रखंदो जंहिंजे वसीले सां अॼु असां तव्हां गॾु थिया आहियूं अल्लाह ताला हाफ़िज़ साहब खे हिन जे साथियुनि खे शाद आबाद रखे असीं जेकी बि हिन महफ़िल में शरीक थियासीं अल्लाह करीम खां दुआ आहे मुस्तफ़ा करीम जे वद्दुहा जे चेहरे जे सदके अल्लाह असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूरि अर्शिही अल्लाह अल्लाह